पुट पा गरीब इन मोए मुजेरी सां पुजी की न सघंदासे। एमा बानी पांजी आहे मोजेरी जी कीने हयार भी जहिड़ो करे अची लथा आयो। एमा मोए बारा जमीन कॾहिं भी की न ॾींदा। दादा हे वठ मानी। पुट वरी भी जहिड़ो कंदा को माण्हू मरी पियो त पा आज़ार मंझि पजी वेंदासे। हुन मोए के की न थींदो। हाँ यार वो असांखे वेसलाए मारे विया एमा हाणे जॾहिं वेंदासीं न त हेका हेकी ज़रूर थींदी। पुट ॻाल्हि वरी भी जहिड़े जी थी न। एमा पोइ कुजाड़ो कयूं फैसले मंझि त मोह मरवान कॾहिं भी की न ईंदो। अबा वरी भी ॾिसो जहिड़े गना बचो त सही। ए आओ अम्मा तूं हल्को मा कर। पुट बुरा केड़ी गाल ते चई? ए अम्मा केड़ी गाल मुख त विसरी वई। मासी बुरो तो कौन ॿुधाईंदो, मां तो ॿुधायां। ॿुधाए पुट तू ही खणी ॿुधाए। मासी बुरो चए तो त मुझे शादी करायो। अबा सारंग ए आस त मुखे भी आहे पर अम्मा पर कुजाड़ो जे रिश्तेदारी जड़ो को घर मिले त तो हजे विहाव जी घुर कयूं। ए बा सारंग ए अम्मा के तू समझा। मासी बुरो नूरी वारी भणे जी सुरई सां शादी करण तो चाहे। अम्मा सुरई ॾाढी सुठी छोकरी आ पर हे पाणसी बिरादरी कंदा अलाए की न कंदा। ए अम्मा कुजाड़े लाइ बिरादरी की न कंदा। ए मुंह में केड़ी घटताई आहे। मासी सुरई भूरे के पसंद थी करे तू वनी त ॾिस। पुट निंगरीअ जो चयो थोरा ई हलंदो जेको माइटनि जे मन में हूंदो ईअं ई थींदो। ए अम्मा घुर करण धारा तोखे केड़ी ख़बर पवंदी त उहो असां सां बिरादरी कीअं कंदा। हाँ मां अदा सच तो चवे तू वञी रिश्तो घुरी त ॾिस। आउं वेंदियसि खणी घुर करण मंझि को ऐब त कोन्हे। बुरा समझ त तुंहिंजो कम थी वियो। सोप सीरियल सारंग जा तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटी में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।